नाज़रीन वाक़िया आगे कंदासीं MKM अॻवान वज़ीर आज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात बाद मुहतात रद्द अमल ईंदे चयो आहे त वज़ीर आज़म खे चां ते घुरायो हो चां प्यारे रवानो करे छॾियो। MKM पाकिस्तान जे मर्कज़ बहादुराबाद में मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे MKM अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी आमिर खान ऐं वसीम अख्तर चयो त वज़ीर आज़म सां मुलाक़ात ख़ुशगवार माहौल में थी। सहाफ़ियुनि पारां पुछियल हिक सवाल जे जवाब में ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त बेतमादी रिथ छॾियो असांखे हिन निज़ाम ते एतमाद न आहे। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त वज़ीर आज़म सां गॾु आहियूं तॾहिं कुर्सी ते वेठल आहियूं। आमिर खान चयो त मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म सां बेतमादी रिथ बाबति का बि ॻाल्हि ॿोल नाहे थी। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची मां धरती टीवी जे रिपोर्टर शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, कौमी असेंबली में वज़ीर आज़म के खिलाफ अपोजिशन तरफां अदम एतमाद वाली रिथ आणण वारे मामले खां पोइ वज़ीर आज़म इमरान खान थोड़ी देर पहिरियां ई MKM जे मर्कज़ 90 मर्कज़ बहादुराबाद पहुतो आहे। MKM अॻवान तरफां वज़ीर आज़म इमरान खान जो इस्तक़बाल कयो वियो आहे। वज़ीर आज़म सां गॾु वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, शाह महमूद कुरैशी, गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं ॿिया हुआ। उन सां गॾोगॾु हिन मुलाक़ात में MKM जा जेके अॻवान डॉक्टर वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर मक़बूल सिद्दीकी, अमीनुल हक, आमिर खान, नवीद जमील ऐं ॿियनि मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे MKM जे अॻवान आमिर खान चयो आहे त वज़ीर आज़म सां जेका मुलाक़ात थी आहे उन मुलाक़ात में बेतमादी वारी रिथ ते के बि ॻाल्हियूं न थियूं आहिनि। ऐं आमिर खान इहो बि चयो आहे त असां PTI जा इतिहादी ज़रूरु आहियूं, पर असांजा जेके ऑप्शन आहिनि उहे सभिनी लाइ खुलियल आहिनि। आमिर खान जो चवणो त हिन वक़्त ताईं अपोजिशन मां असां सां कंहिं बि मुतालबो न कयो आहे। ॿिए तरफ़ ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म सां मुलाक़ात दौरान MKM पारां जेको आहे जेके मुतालबा रखिया विया आहिनि उनमें सभ खां पहिरीं जेको इतिहाद थियो हो हुकूमत सां हर वक़्तु MKM ऐं PTI जो, उहो जेको चार्टर ऑफ डिमांड हो उहो रखियो वियो। ऐं MKM अॻवाननि वज़ीर आज़म ॾाढो शिकायत कई त हिन वक़्त ताईं असां सां जेको ठाह कयो वियो उन ते को बि अमल न थियो आहे ऐं असांजो जेके आफ़िसूं आहिनि उहे बि जेके आहिनि उहे न खुली सघियूं आहिनि। जंहिंखां पोइ इमरान खान ज़रिए जो चवण उन्हनि खे यकीन दहानी कराई आहे त तव्हांजा मुतालबा जेके आहिनि उहे मञींदासीं। पर जेका मीडिया सां आमिर खान ॻाल्हि ॿोल कई आहे उन में उनजो चवणो हो त वज़ीर आज़म सां मुलाक़ात दौरान बेतमादी रिथ ते के बि ॻाल्हियूं न थियूं आहिनि। मुखालिफ़ तरफ़ां असां सां जेतोणीकि को बि राब्तो न कयो वियो आहे। असीं PTI जा इतिहादी ज़रूरु आहियूं, पर असांजा ऑप्शन जेके आहिनि उहे खुलियल आहिनि। जी महिरबानी शबीर, आगाह करण जे लाइ।